रायगढ़ वारनि सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे जय झूलेलाल, बेड़ा ई पार, सदाई शाहूकार। मां पृथ्वी आयलानी, सतना मध्य प्रदेश में। तव्हां मुंहिंजा चुटकुला मुंहिंजी घरवारी सां गॾु ॾिठा ई हूंदा पक्का। अॼु तव्हांजे समक्ष हिकिड़ी बढ़िया ख़ुशख़बरी खणी आहियां। तव्हांजे रायगढ़ में ग्रांड मॉल में तारीख़ 16, 17, 18 मार्च में, हाँ हिन ही महीने में, रोज हिकु शो थींदो 3 बजे मंझंदि जो, हिकु सिंधी मूवीअ जो जंहिंजो नालो आहे लकी मुंहिंजो लखनि में। छा त शानदार भाऊ मूवी अथव, यकीन मञो। मोर लाडो मुंहिंजो शहजादो आहे, लखनि में हिकु मुंहिंजो शहजादो। मूवी न ॾिठो न, मिस कंदो। ॾिसंदव न, इंटरवल में मूंखे तव्हां फोन कंदव, मां फोन नंबर बि थो छॾियां पंहिंजो। तव्हां ॿुधाइजो, पैसो हिकु रुपयो वसूल अथव। ऐं हे वीडियो जेको आहे न, सभिनी खे तव्हां मोकिलियो, सभिनी सिंधी भाउरनि खे। पूरी रायगढ़ हीअ फिल्म ॾिसणी खपे। 3 शो अथव कुल, 16, 17, 18। ऐं ॿुधो, छा त हिन में हीरो अथव सलमान खान, कुझु न लॻे। छा त हीरोइन अथव कैटरीना कैफ, कुझु न लॻे, गारंटी थो ॿुधायांव। हा हा। ऐं छा त गाना अथव, सोहणी पाए ना कट बाह चोली। ज़रूर ॾिसजो। पाड़े वारनि खे, पाड़े वारनि खे, मामनि खे, चाचनि खे, मासियुनि खे, सभिनी खे वठी वञ।